दोस्तों अभी तो सत्तर तरह के दरवाजो भैया जी ॾाढो ॻोल्हियो थी असां पंहिंजे शहर में तो जाते फोन आयो दरवाजो ॻोल्हण ऐं समुंड ते आयो आहियां त कोशिशि में लॻा पिया आहियूं माना समुंड जो दरवाजो जेको आहे लभी वञे हिते असां ॿ टे टोबा छॾिया जावेद असां जेको आहे सो पाणी अंदरि आहे विच ते वियो आहे हिते वञा त दरवाजा परे परे ते आसार नज़र कोन पिया अचनि पर कोशिशि जारी आहे त मन इहो दरवाजो असांजो लभी वञे इहो सत्तर दराज वारो जेको दरिया मां रख कोन आयो ॿियो दरवाजो हुते लॻाए छॾियो अथनि पर हाणे कोशिशि मुंहिंजी इहा ई आहे त आउं इहो पुराणो दरवाजो जेको वियो आहे उहो दरवाजो ॻोल्हियां इन करे मुंहिंजे टोबा वठी आया आहियूं टोबा में रहंदा आहिनि जेके मुसलसल मुंहिंजी कोशिशि जारी आहे कि दरवाजो ॻोल्हण जे लाइ तो गुलदमा निज़ामानी वारा दोस्त आहे हीअ मूंसां गॾु आहे हीअ बि दरवाजो ॻोल्हण में मुंहिंजी मदद करे रहियो आहे जावेद रोस्तमानी त मौजूदु आहे उहो बि कोशिशि करे रहियो आहे त दरवाजो लभी वञे असांजी इहा ई मुमकिन कोशिशि आहे समुंड जे मन जो दरवाजो लभी वञे ॿियो किथे वञण कोन आयो समुंड लभी वेंदो असलम टोबे खे मोकिलियो आहे यूथ ॾिसो यूथ जेको आहे इहो बि हिन जे लाइ आयल आहे यूथ जेको बिना ब्रेक उठा है उसके बाद आने में लागतो है तो मैंने दरवाजा लगे तो दरवाजे अपने पर से आसार कोने आवाज जो दुआओं की जरूरत है तो आवाज दुआओं करो अल्लाह करे सत्तर बेरा जो दरवाजे खोले तो जो लगा है पुराने दरवाजे के जावे वो जो बोला मेहरबानी दोस्तों।